दुकानदार जेकॾहिं दुकान खोलण चाहे तो त सब को पहिरियों उहो पंहिंजो मक़सद साफ़ करे, नीयत साफ़ करे त मां कहिड़े मक़सद जे लाइ, कहिड़े इरादे सां, कहिड़ी नीयत सां तिजारत करण चाहियां थो। नीयत जे अंदर इख़लास आणे। दुकानदार इहा नीयत करे त मां दुकान इन नीयत सां खोलियां थो त हिन इलाके जूं ज़रूरियात मुंहिंजे दुकान तां पूरियूं थींदियूं। मुनाफ़ो त इनखे उहो ई मिलणो आहे, पर इरादो ऐं मक़सद ऐं नीयत सुठी हुजे। ज़मीनदार पोख करे त उन जो मक़सद, नीयत ऐं इरादो इहो हुजे त मां ही जेकी फसल आबाद कयां थो, इन जो अनाज अल्लाह जी मखलूक जे पेट में वेंदो, दुनिया में जाथे भी वेंदो, इनखे अल्लाह जी मखलूक खाईंदी। इन इरादे ऐं नीयत सां फसल आबाद करे। ॿिए नंबर ते दुकानदार जेकॾहिं तिजारत करे त सभ खां पहिरियां इहा शइ ॾिसे त मां जेकी शइ खपायां थो, जेकी मुंहिंजी प्रोडक्ट आहे, इहा शरीयत में हलाल आहे या हराम आहे। जेकी शइ मां वेचां थो उहा शरीयत जे हुदूद में आहे या शरीयत खां ॿाहिरि आहे। इन शइ जो ख़्यालु करणो आहे। मां चर्स या नसवार या सिगरेट या को भंग वग़ैरह त नथो खपायां। जेकी शयूं शरीयत में हराम आहिनि, हलाल प्रोडक्ट खपाइणी आहे। ऐं ज़मीनदार भी जेकी पोख करे उहा पोख भी हलाल शइ जी हुजे, आफीम, चर्स वग़ैरह जी या भंग जी पोख न हुजे। टे नंबर ते दुकानदारी जो जेको तरीक़ेकार आहे, उहो तरीक़ेकार भी शरीयत जे हुदूद में हुजे। जेको तव्हां तरीक़ो इख्तियार कयो आहे शइ खे वेचण जे लाइ, उहो तरीक़ो भी हलाल हुजे। मसलन तव्हां ॾिठो हूंदो, बाज़ कंपनियूं पंहिंजी शइ खे खपाइण जे लाइ बेहुदा औरत जो इश्तिहार ठाहींदा आहिनि, जंहिंमें नाज़ेबा औरत खे लिबास पातल हूंदो आहे, उहा उन शइ जो इश्तिहार ॾींदी आहे। त इहो हिकिड़ो नाजाइज़ तरीक़ो आहे। या माण्हू का शइ खपाए थो त सूद जी सूरत में खपाईंदो आहे, लाभ जी सूरत में। जेतिरो ताख़ीर कंदे एतिरा पैसा वधंदा। त दुकानदारी करण जो तरीक़ेकार भी जाइज़ हुजे ऐं मुनाफ़ो भी जेको शरीयत जी हद में आहे, ज़ुल्म जे ज़मरे में न अचे, उहो मुनाफ़ो कमाए। जॾहिं मुनाफ़ो हासिल थिए त सभ खां पहिरियां इहा फ़िक्र करणी आहे त इन मिल्कियत मंझां मुंहिंजे मथां केतिरी ज़कात फ़र्ज़ थिए थी। छो त इहा रिस्क, इहा शइ मूंखे अल्लाह ॾिनी आहे। दुकानदार हुजे, उन वटि जेके भी गाहक ईंदा आहिनि, उन्हनि जे दिल में ख़रीदारी जो ख़्याल विझण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात। दुकान, शहर में केतिरा दुकान हूंदा आहिनि, जेको गाहक तव्हांजी दुकान ते आयो आहे, तव्हांजी ख़ूबसूरती जे करे न आयो आहे, तव्हांजी डेकोरेशन जे करे न आयो आहे, उन जे दिल में तव्हां ॾे अचण जो ख़्याल विझण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात।